कंबर खान ॾिसूं था न्याज़ हुसैन तुनियो जी ही रिपोर्ट। कंबर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ग़ैबी हाउस कंबर पहुतो। नवाब सरदार खान चांडियो नवाबज़दा बुरहान खान चांडियो जी रिहाइशगाह ते कारकुननि तरफ़ां भरपूर इस्तक़बाल कयो। वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी जा नारा हया गूंजंदा रहिया। बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु पीपी लेडीज़ विंग जी अॻवान फरियाल टारपुर, निसार खोड़ो, सोहेल अनवर सियाल, ख़ुर्शीद जुनेजो समेत ॿिया सीनियर अॻवान पिणु मौजूद हुआ। इन मौक़े ते बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कंदे चयो त पंहिंजे ज़िले कंबर शहदाद कोट मां इलेक्शन विढ़ी रहियो आहियां। उमेद आहे त तव्हां जंहिं तरीक़े सां क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो साथ ॾिनो, इन अंदाज़ सां तव्हां शहीद बेनज़ीर भुट्टो जो बि साथ ॾिनो, अहिड़ी तरह मुंहिंजो बि साथ ॾींदा त जीअं असीं मिली करे हितां जे इलाइक़े जी अवाम जी ख़िदमत करे सघूं। ऐं सॼे मुल्क में अवाम जी ख़िदमत लाइ इलेक्शन विढ़ी रहियो आहियां। जगह जगह ते पहुची करे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मंशूर जे बारे में अवाम खे मुआशी मुआहदे जे बारे में पाकिस्तान जी अवाम खे ॿुधाए रहियो आहियां त जीअं उहे वरी घर घर वञी करे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मंशूर जे बारे में अवाम खे ॿुधाइनि त ही वाहिद जमायत आहे जंहिं वटि मंशूर नज़रियो ऐं प्लान आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक ख़िताब कंदे चयो त ॿियूं जेके सियासी जमायतूं आहिनि त उन्हनि मंशूर पेश कयो आहे त उन्हनि वटि को नज़रियो न आहे ऐं न ई उन्हनि वटि का एजेंडा आहे, न उन्हनि खे को अहसासु आहे त पाकिस्तान जो अवाम कहिड़ी मुश्किलातुनि खां गुज़री रहियो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह हिन मुल्क जी ग़रीब अवाम जी, हिन मुल्क जे नौजवाननि जी ऐं हिन मुल्क जे हारियुनि जी ऐं हिन मुल्क जे मज़दूरनि जी नुमाइंदगी कई आहे। उमेद आहे त 8 फ़रवरी ते पाकिस्तान पीपल्स पार्टी अवाम जी पार्टी जो साथ ॾींदा त जीअं असीं हिकु अवामी हुकूमत क़ाइमु करे सघूं।